जय सच्चिदानंद आयो लाल सभई झूलेलाल। हलो दोस्तों, मां सुनीता कोतवानी ऐं स्वागत आहे तव्हां सभिनि जो तव्हांजे पंहिंजे सिंधी चैनल कोतवानीस किचन सिंधीअ में। त अॼु असां ठाहींदासीं ॾाढी टेस्टी ऐं डिलीशियस सी रेसिपी। मगर रेसिपी स्टार्ट करण खां पहले जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कोन कयो अथव त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं वीडियो खे तव्हांजे फ्रेंड्स ऐं फैमिली ऐं सभिनी रिश्तेदारनि सां गॾु शेयर कजो। त अचो त टेस्टी सी रेसिपी स्टार्ट था कयूं। तो अॼु असां ते ठाहींदासीं बिह पालक बिल्कुलु शादियुनि वारी स्टाइल में। जीअं वियांव में ठहंदा आहिनि न बिह पालक, तमामु टेस्टी ऐं डिलीशियस वारा लॻंदो आहे कि खाईंदो वञु बिह पालक जी भाॼी। बसि उहा ई वियांव वारी रेसिपी तव्हां सां गॾु मां शेयर थी कयां हिते बिह पालकनि जी। त अचो त रेसिपी स्टार्ट कयूं। त हिते मां हिकु पाव बिह खया आहिनि जेके मां छिले करे हिन प्रकार सां कटे खयो आहे। ऐं हाणे हिन बिहनि खे जेको आहे न असां प्रेशर कुकर में विझी करे 4 सीटियूं ॾियारंदासीं। हिननि बिहनि खे त जॾहिं बि उॿारो कुकर में थोरी सी हैड विझो, उन सां छा थींदो आहे न बिह कारा कारा जेके थी वेंदा आहिनि न उॿरण खां पोइ सीटी ॾियारण खां पोइ उहो न थींदो। बसि 2 चुटकी हैड विधी मां हिते ऐं थोरो सो लूणु ऐं 1 गिलास पाणी विझी 4 सीटियूं ॾियारियूं। मुंहिंजा बिह जेके आहिनि न 4 सीटियुनि में सुठा ॻरी विया। जे तव्हांखे लॻे वधीक त तव्हां 5-6 सीटियूं ॾियारे वठो। त हिते बिह जेके आहिनि न सुठा ॻरी विया आहिनि। मां तव्हांखे हिकिड़ो ॿी हिते चेक करे ॾेखारांव थी। त ॾिसो हिनखे मां हिकु ॿी इन प्रकार सां दॿाए करे ॾिठुमि, सुठो सॉफ्ट थी वियो आहे, ॻरी वियो आहे। त हाणे असां कयूं था तयारी पालक वारी ग्रेवी जी। त सभिनि खां पहले मां हिते तईअ में 1 वॾो चमचो तेल खयो आहे ऐं जीअं ई तेल सुठो तेज गरम थींदो असां हिन में विझंदासीं 1/2 चमचो जीरो, 1 तेज पत्तो ऐं 1 नंढड़ो टुकड़ो दालचीनी जो। दालचीनी ऐं तेज पत्ते सां हिन भाॼी में ॾाढो सुठो सवादु ईंदो आहे। ऐं हाणे मां हिकदमि 4-6 ॻड़ियूं थूम जी जेके मां बारीक बारीक कटे रखी, 2 सावा मिर्च तव्हां पंहिंजे हिसाब सां घटि वधि करे वठो। ऐं थूम जेका न थोरी गुलाबी थियण थी असांखे हिते भुनणो आहे। ऐं हुन खां पोइ असां हिन में विझंदासीं 2 बसर जेके बारीक बारीक मां कटे करे रखिया। ऐं हाणे हिन बसरनि जी जेको आहे न सुठे सां तव्हांखे भुनाई करणी अथव, सुठा ब्राउन थी वञनि। उन खां पोइ ई असां हिन में टमाटो वग़ैरह सभु ऐड कंदासीं। त ॾिसो बसर जेको आहे न हल्को गुलाबी थी चुको आहे। थोरो सो अञा असां हिनखे भुनंदासीं। त जीअं ई हल्को ब्राउन हिन कलर में अची वञे बसर, उन खां पोइ तव्हां हिन में ऐड कयो 4 टमाटा। त टमाटा हिते मां पहले ई कटे करे रखिया, उहे विधा हिन में ऐं टमाटनि खे तव्हां करे वठो सुठे सां मिक्स। ऐं हुन खां पोइ मां हिते विझंदमि पालक। मां हिते 1 पाव पालक खई आहे जेके मां धोई करे सनी सनी कुतुर में कटे करे पहले ई रेडी करे रखियो। ऐं पालक विझण खां पोइ जेको आहे न असां हिन में विझंदासीं थोरो सो लूणु। लूणु तव्हां ध्यान सां विझो, छो जो त असां बिह उॿारण महिल बि लूणु विधो आहे ऐं पालक में बि हल्को सो पंहिंजो लूणु हूंदो आहे। त पालक टमाटे खे मां हिते सुठे सां करे वरितो मिक्स। ऐं हाणे हिन में विझंदमि थोरो सो लूणु ऐं बसि उन खां पोइ असां हिनखे मिक्स करे ढके करे 5-7 मिंट सुठे सां सिझाए वठंदासीं। त तईअ जो ढकु लॻाए छॾियो ऐं हिनखे जेको आहे न थोरी देरि सिझण ॾियो। त 5-7 मिंट खां पोइ मां हिनखे चेक कया त ॾिसो पालक टमाटा सुठे सां हाणे जेके आहिनि न ॻरी विया आहिनि। त हिनखे तव्हां जेको आहे न केवी सां, चमचे सां, स्पैटुला सां जेको बि तव्हां यूज़ था कयो सुठे सां थोरो चिथे वठो। सुठे सां असां पालक ऐं टमाटे खे जेॾीमहिल चिथे वठंदा आहियूं न त भाॼीअ जो ॾाढो ई सुठो सवादु ईंदो आहे। ऐं गॾोगॾु जेका आहे न पालक जी थोरी सी भुनाई बि हिते थी वेंदी आहे। त हिन प्रकार सां सुठे सां पालक बि भुंजी वेंदी ऐं टमाटा बि थोरा चिथजी वेंदा। त थोरो चटणीअ वारो जेको हूंदो आहे न सवादु ईंदो आहे भाॼीअ में। ऐं उन खां पोइ असां हिन में ॿिया मसाला ऐड कंदासीं। ऐं हाणे मां हिन में विझंदमि 1/2 चमचो हैड ऐं 1 चमचो ॻाढ़ा मिर्च तव्हां पंहिंजे हिसाब सां घटि वधि करे वठो। ऐं 1 चमचो मां विधमि हिन में धाणा ऐं 1/2 चमचो गरम मसालो। छो जो त असां शादियुनि वारो बिह पालक जी भाॼी था ठाहियूं न, त गरम मसालो त ज़रूरु आहे ताकी उहो सवादु ऐं उहो जेको ख़ुशबू ऐं रंगत अचे। त हाणे मसालनि खे तव्हां थोरी देरि भुनी वठो भाॼीअ में सुठे सां, ताकी मसाला सुठे सां मिक्स थी वञनि पालक ऐं टमाटे में। ऐं उन खां पोइ जेके बिह असां उॿारे करे रेडी करे रखिया आहिनि न उहे बिह असां हिन में विझंदासीं। त मसालनि खे सुठे सां पालक में असां भुनी वरितोसीं। ऐं हाणे मां हिते ऐड कंदमि उॿरियल बिह। ऐं बिहनि में जेको पाणी हो उन पाणी सूधो ई मां बिह हिन में विधा। ऐं हिन में ॿियो मथियो पाणी हाणे मां ऐड न कंदमि।
बसि सुठे सां तव्हां हाणे बिह खे पालक खे मिक्स करे वठो ऐं मिक्स करे हाणे तईअ जो ढकु लॻाए करे थोरी देरि हिनखे जेको आहे न सिझाए वठो ताकी बिहनि में सभु मसालनि जो सुठो फ्लेवर अचे। विच में मां जेको आहे न पैन जो लिड ओपन करे हिनखे थोरो सो मिक्स करे वरितो ऐं वरी से हिनखे ढके करे 5 मिंट पकायो। त ॾिसो तयारु आहे असांजी बिह पालक जी भाॼी। भाॼी जेको आहे पंहिंजो तेल छॾे चुकी आहे ऐं परफेक्टली जेका आहे न तयारु थी चुकी आहे। ॾाढी सुठी ऐं प्यारी ख़ुशबू थी अचे ऐं भाॼी रंगत ॾिसी करे बि तव्हांखे अंदाज़ो लॻी थो सघे कि कहिड़ी टेस्टी ऐं डिलीशियस भाॼी तयारु थी हूंदी। त बसि तयारु आहे असांजी पालक बिहनि जी भाॼी। सर्व था कयूं हिनखे ऐं तव्हां खाओ हिनखे पंहिंजे फेवरेट फुल्के सां, पराठे सां, ढोढे सां, चांवरनि सां, पुलाव सां, सभिनीनि सां गॾु जेको आहे न इहे बिह पालक जो कॉम्बिनेशन ज़बरदस्त लॻंदो आहे। त फ्रेंड्स कीअं लॻियो तव्हांखे मुंहिंजी अॼु जी रेसिपी ॿुधाइजो। ऐं जी अगरि तव्हां पहिरियों दफ़ो मुंहिंजे चैनल ते आया त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं पंहिंजे फ्रेंड्स एंड फैमिली सां गॾु शेयर कजो। त जल्दी मिलूं था हिकु नई रेसिपी सां। तेसिताईं जय सच्चिदानंद, जय झूलेलाल।